नाज़िर मोरो जे 3D स्टार कंप्यूटर इंस्टीट्यूट जे उस्तादन शागिर्दन अदीबन शाइरन मेहरान टीवी जे सर ते भरपूर सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो अज़म कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था अख्तर लगारी जी ही रिपोर्ट। एक सिंध एक सकाफ़त जे ॾियां हर साल एक ॾियारो सिंधी टोपी ऐं सिंधी अजरक के नाले सां ॾियारो मल्हायो वेंदो आहे। ऐं गुलाम नबी मोराई साहब जंहिं सदाईं सिंध जे लाइ ऐं सिंध जी तइलीम जे लाइ वॾी कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, तमामु वॾा कम कया आहिनि। असांजे शहर में मोरो शहर में हुन जेको आहे सो अलामा इक़बाल यूनिवर्सिटी जे लाइ हिकिड़ो प्लाट बि ॾिनो आहे। मुख़्तलिफ़ इदारनि जे लाइ बि हुन जेको आहे सो प्लाट ॾिना आहिनि ऐं पंहिंजूं जेको आहे सो ख़िदमतूं ॾींदो रहियो आहे। ऐं मेहरान टीवी जे हिन जेको आहे सो चैनल जे थ्रू बि हिन सिंध जे लाइ सिंध जी तइलीम लाइ तमामु वॾियूं काविशूं जेको आहे सो कयूं आहिनि। सभ खां पहिरियां त मेहरान चैनल जे सरवाण गुलाम नबी मोराई साहब खे जस पेश कयां थो, जंहिं सिंध समेत पाण हिन चैनल जे ज़रिए सिंध में सकाफ़त जी जागरता ऐं तइलीम जी जागरता खे आम करण में हिकिड़ो अहम ऐं मुनफ़रद किरदारु अदा कयो आहे। बुनियादी तौर ते गुलाम नबी मोराई साहब जो जेको तइल्लुक़ु आहे उहो सिंध सां त पंहिंजी जाइ ते ज़रूरु आहे, पर हुनजी जेका जनम भूमि आहे उहो मोरो शहर आहे। हुनजो मोरो शहर जे लाइ इल्मी हवाले सां तइलीमी हवाले सां बि हिकिड़ियूं मुनफ़रद ख़िदमतूं आहिनि। पोइ उहो हाई स्कूल मोरो हुजे या राशिद मोराई टाउन स्कूल मोरो हुजे या उन सां गॾोगॾु अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी कैंपस जेका आहे, जेका हाणे उन जे लाइ उन 3 एकड़ ज़मीन ॾिनी आहे, उहा बि हिकु वॉलंटियरलीअ तौरु ॾियां त अहिड़ियूं ख़िदमतूं जेके आहिनि गुलाम नबी मोराई साहब जूं हिकिड़ियूं तइलीम जे मैदान में नुमायां ख़िदमतूं जेके आहिनि से आहिनि। गुलाम नबी मोराई साहब जीअं त हिन इलाइक़े जे मिटीअ जे ख़मीर में हुनजी जेका रत में इहा ॻाल्हि शामिल आहे, हू हिकिड़ो अनकॉमन ऐं जीनियस माण्हू आहे। असांखे हुन ते फ़ख़्रु आहे मोरे वासियुनि खे। ऐं हमेशह हुन न सिर्फ़ु मोरे लाइ पर सॼी सिंध जे तइलीम लाइ जेको किरदारु अदा कयो आहे उहो त कंहिंखां लिकल या ॻुझो कोन आहे। ऐं सकाफ़ती हवाले सां मोराई साहब हमेशह नवाण ॾिनी आहे। मेहरान टीवी चैनल जे ज़रिए 6 दिसंबर ते जेको ही एकता जेको सकाफ़ती ॾियारो थिए थो पियो, इन में मोरे वासियुनि ॾाढो गर्मजोशीअ सां हिसो वरितो आहे। मोराई साहब जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि, इल्मु अदब लाइ, सकाफ़त लाइ, धरतीअ लाइ। ऐं मोराई साहब ताज़ो जेको अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ खे प्लाट बि ॾिनो आहे जिथे यूनिवर्सिटी ठहंदी। ऐं हुनजी वॾे में वॾी क्वालिटी इहा आहे त सिंध जेको टीवीअ ते नालो रखियो अथई मेहरान चैनल, मेहरान माना सिंध, सिंध माना मेहरान। अहिड़े ई माण्हुनि लाइ कंहिं शाइर चयो आहे, सिंधी माण्हू सुहिणा जुग जुग शाल जीअनि, ॻाढ़ा गलपट गभरू लोहा लिंग संदन, ॾाड़ूअ जहिड़ा ॾंदड़ा जंजा कजला नेण कुहन, सिंधनि सबा जड़नि सूंहं वधाई सिंध जी। सो गुलाम नबी मोराई साहब सिंध जी सूंहं वधाई आहे। मां गुलाम नबी मोराई साहब जेको सरवाण आहे मेहरान टीवी जो, उनखे मां जस थो ॾियां जीअं एकता जो ॾियारो मल्हाइण जो भरपूर ऐलान कयो, हिकु सिंध हिकु सकाफ़त जे हेठि। ऐं मां पंहिंजे मोरो जे नौजवान जे तरफ़ां असां इहो अचनि था कि इंशाअल्लाह 6 दिसंबर ते असां भरपूर नमूने सां सकाफ़त मल्हाईंदासीं। ऐं कंहिं सियाणे माण्हू चयो आहे त जो मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध सवारींदो सो जीअंदो रहंदो। इंशाअल्लाह अॼु बि असां सकाफ़त ॾियारो मल्हायो आहे हिन सेंटर 3D स्टार सेंटर ते। इंशाअल्लाह 6 दिसंबर ते बि मां पंहिंजे मोरो जे सभिनी नौजवान सां गॾिजी करे सकाफ़त जो ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। स्पेशली मीडिया जे हवाले सां ऐं चैनल्स जे हवाले सां ॾिठो वञे त मेहरान टीवी तमामु ज़बरदस्त कमु करे रही आहे। ऐं उन खां अलावा साईं गुलाम नबी मोराई साहब जेको असांजे पंहिंजे शहर जो बि आहे, पर हू पंहिंजे सॼी सिंध जो दर्द खणी ऐं सिंध जी हिकिड़ी इतिहाद खे वठी करे उन जे कल्चर सां ऐं उन जे सिविलाइज़ेशन सां, उन नॉर्म्स ऐं वैल्यू सां प्यार ऐं मोहबत कंदे हिकु सिंध जी तारीख़ खे सुजाॻ करण जी कोशिशि कंदो आहे। मोरे जे तरफ़ां सभिनी खे असां शागिर्दनि शागिर्दनि खे इहो चवंदासीं त इहे असां सभु सिंधी आहियूं ऐं सिंधियुनि जो असांजो इहो फ़र्ज़ु आहे त इन ॾियारे खे भरपूर नमूने सां मल्हाइजे ऐं उनखे 6 दिसंबर ते बहितरीन नमूने सां मल्हाईंदासीं।